नाज़रीन ताज़नि बरसातनि में केतिरा ई ॻोठ जेके काज़ीअमन जे हवाले सां जेके बरसाति जी तबाहकारियूं थियूं, पर काज़ीअमन जे यूनियन काउंसिल हबेरी जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठ उन में जेको मोहम्मद सालिह चांडियो जंहिं हंध ते असीं हाणे बीठा आहियूं उते बरसाति वॾे तबाही मचाई आहे। आस पास जे 25 खां वधीक जेके ॻोठ जेके आहिनि उहे अञा ताईं उन्हनि ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल नाहे थी सघियो। इन सिलसिले में हितां जे जेके ॻोठाणा रहवासी आहिनि उन जेके एहतिजाज कयो आहे। अॼु त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, बरसाती पाणी नेकाल नाहे थी सघियो, जो सबब कहिड़ा आहिनि? पानी बीठल आहे, को बि हिते नुमाइंदो न आयो आहे, चूंडियल नुमाइंदो को बि कोन आयो आहे। हीअ हेॾी छरू पाणी लॻी पर वोट जे लाइ त सभु को अचे थो, उन लाइ 3 ॾींहं अॻ में रिलियूं छाए वेठा आहियूं, पर हींअर असां वटि केरु न आयो आहे। अहिड़ी हालत लॻी पई आहे, महिरबानी करे। बरसात जे पाणी बीहण जे करे छा सूरत-हाल पैदा थी? बाबा सूरत-हाल बीमारियूं पैदा थी पवनि, मालनि में माण्हुनि में हालत, रस्तो ख़राबु थी वियो आहे, रस्ते अचण वञण निकिरण न आहे। जेका ही बरसाति पई आहे सो ही यको यूसी हबेरी में जेको ही ॻोठ आहे मोहम्मद सालिह चांडियो वरियाम जो सतार सेठर नवी बश्क डायरी, पर घणा ॻोठनि कंहिंजा नाला वठूं। तमामु बरसाती पाणी घणो बीठो आहे, घर ड्रही विया आहिनि, लॾ पलाण शुरू थी वई आहे, को बि इंतज़ाम लड़ी न आयो आहे असांखां पुछण जाइज़ो वठण। MP इन्हनि को बि न आयो आहे त कुझु छा आहे छा न आहे। भई माउंटन जे लाइ बिल्कुलु गाॾियूं कतार करे पहुची था वञनि, 80-8 ॾींहं उन्हनि जो अॻे इंतज़ारु करे वेठा आहियूं। भई हींअर असां वटि को बि सार संभाल कोन थो लहे, छा आहे छा न आहे। वञूं सूरत-हाल ॾिसूं, जाइज़ो वठूं, हींअर को बि न आयो आहे। ॻोठ आहे मोहम्मद सालिह चांडियो यूनियन काउंसिल हबेरी में, जेको 1 महीने जे लॻभॻि उन ॻोठ में बरसाती पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया खे केतिरा ई भेरा DC के AC साहब खे शिकायतूं कयूं आहिनि, पर हिन महिल ताईं पाणी असांजे ॻोठ मां नेकार न करायो वियो आहे। ॻोठ में पाणी बीठल आहे, जंहिं हूंदे मुताबिक़ न इंतिज़ामिया वारो असां वटि आयो आहे, न चूंडियल नुमाइंदो आयो आहे असां वटि। असांजे 1 महीनो गुज़रण बावजूदि घरनि में पाणी बीठल आहे, जेके घर किरी तबाह थी विया आहिनि। असां अपील था कयूं त असां जल्द खां जल्द घरनि में पाणी कढी निकाल करे असांजा घर बचाया वञनि। जी नाज़रीन, बरसाति मुतासिरीन ॻोठ मोहम्मद सालिह चांडियो जे रहवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त बरसाति खे जेको 1 महीनो मुकमल थी चुको आहे, पाणी जेको आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बदसूर बीठल आहे, जेको पुछड़ी जे हवाले सां जेको पाणी जेको उनखे छोड़ जेको रस्ता न पिया ॾिना वञनि, छो त उते वॾेरनि जा जेके ज़मींदारी बंद आहिनि उन्हनि खे जो कट ॾियणु न पियो ॾिनो वञे, जंहिंजे करे पाणी जेको आहे कुदरती वहकरनि ज़रिए जेको अॻिते न पियो वञे। इन करे हिननि मुतालबो कयो आहे सिंध गवर्नमेंट खां ऐं ज़िला इंतज़ामिया खां त फौरी तौर ते पाणी नेकाल कयो वञे। कैमरामैन शाहबाज़ अली सियाल सां गॾु अलहरिक सियाल, टाइम न्यूज़ काज़ीमन।